तो समझे ॻाल्हि समझे ही नथो गिला तो करे गीबत तो करे अहिड़ी आदत थी वई आहे गीबत खे गीबत समझे ही नथो गुनाह समझे ही नथो हेदरे करार तो फरमाए इनखे वॾे में वॾो गुनाह सम्झो आहे ऐं हज़रत ज़िन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि फरमाए अल इस्तिग़फ़ार मिन गैर इक़लाइन हुवा ज़म्बुन जदीदुन हिकिड़ो माण्हू गुनाह खे छॾण खां सिवा ज़बान सां तौबा करे मुंहिंजा मौला मूं गुनाह खां तौबा कई हाणे हे गुनाह जो कमु न कंदो गुनाह कंदो बि रहे थो वरी वरी उन खां तौबा करे वरी गुनाह करे वरी तौबा करे ऐं ज़बान सां तौबा करे अंदर में उनजे करण जो इरादो बि रहे बाबा हाणे मुंहिंजे अंदर में शराब पीअण जी आदत आहे तौबा थो कयां मौला मूंखे बचाए पर वरी शराब पीए माना इरादो बि आहे वरी माफ़ी थो वठे इनखे गुनाह सम्झो आहे ऐं हज़रत सैयदना बिलाल बिन साद रहमतुल्लाह अलैहि ने फरमाए त पाण खे गुनाह जे बारे में इंसान जी सोच जेका उनखे तब्दील करण जे लाइ फरमाए थो ला तंज़ुर इला सिगरिन अल ख़तिया वलाकिन इंज़ुर इला मन असैत गुनाह इहो आहे त माण्हू गुनाह खे मामूली न सम्झे बल्कि इहा सोच करे त मां कंहिंजी बेफ़रमानी करे रहियो आहियां इहो जेको अमल आहे कंहिंजी बेफ़रमानी थो थिए इनखे गुनाह सम्झो अल्लाह जी बेफ़रमानी रब जी बारगाह में इस्यान अल्लाह जी नाफ़रमानी करण खे गुनाह सम्झो आहे ऐं बुरनि अमलनि करण सां इंसान जी ज़िंदगी ते बुरा असर पवंदा आहिनि इंसान जी ज़िंदगी खे गुनाह ज़हर बणाए छॾींदा आहिनि गुनाह माण्हू जे अंदरि अहिड़ो असर विझंदा आहिनि जो दिलि बेचैन थी वेंदी आहे गुनाह करण जे करे माण्हू जो नफ़्स बेचैन थी वेंदो आहे इंसान महरूमियुनि जो शिकार बणिजी वेंदो आहे सूरतूं तब्दील थी वेंदियूं आहिनि गुनाह करण जे करे इंसान अहिड़ो शैतान जे वर चढ़ी वेंदो आहे जो अल्लाह जी रहमत खां नाउमीद थी वेंदो आहे मायूसी बेतबारी इंसान जे अंदरि बेचैनी सभु गुनाह जे करे पैदा थींदी आहे वॾे में वॾी ॻाल्हि हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए त गुनाहनि जे करे इंसान इल्म खां महरूम रहिजी वेंदो आहे ज़हनी सलाहियत मोकिलाए वेंदी आहे सही सोचण जी सघ ख़तम थी वेंदी आहे इन रजुल ला युहरमु रिज़्क़ बिज़म्बि युसीबुहु वला यरद्दुल क़द्र इल्ला दुआ वला यज़ीद फिल उम्र इल्ला अल बिर मदीने वाले साईं फरमायो बेशक इन इंसान गुनाहनि जे करे रिज़्क़ खां महरूम कयो वेंदो आहे लिखियल रिज़्क़ जेको उनखे मिलणो आहे नबी साईं फरमाए युसीबुहु जेको उनखे मिलणो आहे उनजे मुक़द्दर में लिखियल आहे अल्लाह उनजी तक़दीर लिखी आहे पर अहिड़ा गुनाह जो गुनाहनि करण जे करे अल्लाह उनजी लिखियल रोज़ी ख़तम करे छॾींदो वला यरद्दुल क़द्र इल्ला दुआ जेकॾहिं पोइ तव्हां पंहिंजी उन तक़दीर खे तब्दील करणु चाहियो था नबी साईं फरमाए घणियूं दुआऊं घुरो दुआऊं घुरण जे करे तक़दीर तब्दील थी वेंदी आहे ऐं गुनाह इंसान जे दिलि खे सख़्तु करे छॾींदा आहिनि दिलि जॾहिं सख़्तु थी वई न पोइ उनखे नेकी न लॻंदी नसीहत ॿुधणु उनखे चङो कोन लॻंदो को नसीहत करे इहे चवंदा बाबा मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि नसीहत असरु कोन कंदी क़ुर असरु कोन कंदो हदीस असरु कोन कंदी या को अहिड़ो वाक़ियो जेको माण्हुनि जे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा करे हिनखे परवाह कोन हूंदी आहे आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इन्नल अब्द इज़ा अख़्ता ख़तीअतन नुकितत फी क़ल्बी नुक्ततन सौदा जॾहिं माण्हू को गुनाह जो कमु कंदो आहे त उनजी दिलि ते हिकिड़ो कारो नुक़्तो पइजी वेंदो आहे स्याह नुक़्तो पइजी वेंदो आहे फ़इज़ा हुवा नज़अ वस्तग़फ़र वताब सुकिल क़ल्बहु मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं माण्हू इस्तिग़फ़ार कंदो आहे अल्लाह खां माफ़ी वठंदो आहे गुनाह जी बख़्शिश तलब कंदो आहे त उहो नुक़्तो कारो धोई साफ़ थी वेंदो आहे धोबड़ी साफ़ थी वेंदो आहे उनजी दिलि वरी साफ़ ऐं मुजल्ला थी वेंदी आहे पर वइन आद ज़ीद फ़ीहा जेकॾहिं वरी गुनाह करे इस्तिग़फ़ार कई बख़्शिश तलब कई पर वरी गुनाह कई अॻ में नंढो नुक़्तो थियो वरी गुनाह जे करण ते उहो नुक़्तो अञा वधीक स्याह पवंदो आहे ताजो गुनाह कंदे कंदे तअलू क़ल्बहु नबी साईं फरमायो उनजी सॼी दिलि कारी थी वेंदी आहे सॼी दिलि गुमराह थी वेंदी आहे सॼी दिलि कारी थी वेंदी आहे फ़ज़ालिक रान नबी साईं फरमायो इहा कट आहे जंहिंजे लाइ क़ुर मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम उन्हनि काफ़िरनि जूं दिलियूं कटिजी वियूं आहिनि ज़ंगजी वियूं आहिनि मोमिन माण्हू गुनाह जो करे त काफ़िरनि वांगुरु
उन्हनि जी दिलि बि ज़ंग थी वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो पंहिंजी दिलि खे पाक करणु चाहियो था त घणो इस्तिग़फ़ार कयो, गुनाहनि खां पाण खे बचायो। उन सां गॾोगॾु गुनाह कंदड़ शख़्स जे दिलि में हमेशह हिकु क़िस्म जी बेचैनी रहंदी आहे, अहिड़ी कैफ़ियत रहंदी आहे जो हुनखे हर शइ खां ख़ौफ़ पियो ईंदो आहे। चङो भलो पैसो ॾोकड़ माल दौलत आहे, कारोबार हले थो पियो, बच्चा ॿार हसीन ॻाल्हि वेठी आहे, पर दिलि में सुकून न आहे। घर में वेठो हूंदो मज़ो कोन ईंदो, लज़त न ईंदी, चहिरो साईं मुंहिंजा कुमायो पियो हूंदो, परेशानी लॻी पवंदी। इहो सबबु आहे गुनाह करण जो। नबी साईं जो फरमाए त अल बिर्रु हुस्नुल खुल्क़, नेकी आहे जो माण्हू सुहिणा अख़लाक़ अपनाए। वल इस्मु मा हाक फी सदरि, गुनाह इहो आहे जो तव्हांजी दिलि में खुटक पैदा करे। यानी गुनाह इंसान जे दिलि में बेचैनी पैदा कंदो आहे। पैसे हुअण जे बावजूदि, ऐश इशरत हुअण जे बावजूदि, माल जी फरावानी हुअण जे बावजूदि, रिज़्क़ जे वधाउ हुअण जे बावजूदि बि दिलियूं बेचैन आहिनि। वकरहत ऐं यत्तलि अलैहि नास, ऐं उहो नापसंद कंदो त माण्हुनि खे हुनजी ख़बर न पवे। अहिड़ो कमु कयां माण्हुनि खे ख़बर न पए, लिखी लिखी गुनाह जो कमु कयां, दिलि बेचैन लॻी पई हूंदी, मज़ो न ईंदो, लज़त न ईंदी। नबी साईं फरमाए इहो सबबु आहे गुनाहनि करण जो। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं वॾे में वॾो गुनाह जो बुरो असर इहो पवंदो आहे जो माण्हू खां नेकी जी तौफ़ीक़ ख़तम थी वेंदी आहे, नेकी खां करण खां महरूम थींदो आहे। गुनाह जी सज़ा आहे, इंसान नेक अमल करण में ॾुखियाई महसूसु कंदो, रोज़े रखण में मुश्किल पैदा थी वेंदी। रोज़ो न रखां, यार अॼु रोज़ो पहिरियों रखियो अथमि, सुभाणे रोज़ो कोन रखंदो, अॼु माना सूरज जो ॾींहुं पूरो थियो आहे, यार तरावीह पढ़ण वियासीं, ॾाढो ॾिघी निमाज़ हुई, निमाज़ नथा पढ़ूं, गोॾनि में सूर पइजी थो वञे, तकलीफ़ थी थिए। मदीने वारे साईं फरमायो आहे गुनाहनि जे करे अहिड़ो दिलि ते असरु पवंदो आहे जो नेकी हुन जे लाइ मुश्किल बणिजी वेंदी आहे। ख़ैरात करणु, अमल करणु, निमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु, वुज़ू करणु, अमल साले करणु। मदीने वारे साईं जो फरमायो मिन उक़ूबात, हा इमाम इब्न क़य्यिम अल जौज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में आंदो आहे त मिन उक़ूबात ज़ुनूब, गुनाहनि जी सज़ाउनि मां हिकिड़ी इहा सज़ा आहे अन्नहा तऊक़ु अन ताअति व तक़उ तरीक़हा, हे त माण्हू खे गुनाह अल्लाह जी इताअत फर्मा बरदारी खां रोके छॾींदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जीअं नेकी जे रस्ते में हलंदो न उनखे तकलीफ़ महसूसु थींदी। जीअं बुज़ुर्ग मिसाल थो ॾिए त बिमंज़िलतिल मर्दिल लज़ी यमनउ साहिबहु मिनल अक्लि वशुर्बि वहुव यजिदु शहवतहु वला क़दर अला तनावुली। जीअं बीमार माण्हू आहे, बीमार माण्हू हूंदो आहे, मर्ज़ में मुब्तला हूंदो आहे, दिलि त चवंदी आहे मानी खावां, भला ताम पिया हूंदा, दिलि चवंदी खावां, पर उनखे वणंदी कोन, उहा मानी वणंदी कोन, पाणी वणंदो कोन। ईअं गुनाहनि जे करे माण्हू जी दिलि बि बीमार थी वेंदी आहे, निमाज़ कोन वणंदी, रोज़ो कोन वणंदो, पर थकिजी अचे, माण्हुनि खे ॾेखा ॾेखी अचे, रमज़ान जो महीनो आहे, बाबा हलो था निमाज़ पढ़ी अचो, भला अचे बीहंदो त दिलि कोन लॻंदी, चवंदो जल्दी मौलवी साहिब जान छॾे त घर वञा, दुकान ते वेहा, दुनिया जे कमकार में वञी लॻा, ईअं बेचैनी थी वेंदी। इहा न सिर्फ़ु गुनाहनि जो बुरो असर आहे, पर अल्लाह जे तरफ़ां इहो अज़ाब आहे जो नेकी जी ताक़त खसिजी वञे। ऐं बुज़ुर्गनि फरमायो त गुनाहनि करण जे करे ॿियो असर इहो थींदो आहे जो माण्हुनि जे दिलुनि में उन जे लाइ नफ़रत पैदा थी वेंदी आहे, माण्हू हुन सां मोहबत कोन कंदा, माण्हू हुनखे ॾिसी रस्तो मटाए वेंदा। गुनाहनि करण जे करे जॾहिं इंसान अल्लाह जी नाफ़रमानी करे, अल्लाह जी बेफ़रमानी में मुब्तला थिए त मख़लूक जे दिलुनि में अल्लाह ताला हुन जे लाइ बेक़दरी पैदा कंदो आहे, बेवुक़ती पैदा कंदो आहे, मख़लूक हुन खां नफ़रत कंदी आहे, परे हटी वेंदी आहे। हदीस मुबारक आहे इज़ा अबग़द अब्दन दआ जिब्रील, जॾहिं माण्हू बेफ़रमानी वारी वाट ते हले, गुनाहनि जी वाट ते हले त अल्लाह हुन खां नफ़रत कंदो आहे। ऐं रब जिब्रील खे घुराईंदो, जिब्रील हेठि मुंहिंजे वेझो हले, जिब्रील ईंदो आहे ऐं रब फरमाईंदो इन्नी उबग़िदु फुलानन फअबग़िदहु, ओ जिब्रील ये जेको फिलाणो माण्हू आहे न, इहो मूं अल्लाह जो एॾो बेफ़रमान आहे जो मां अल्लाह हिन खां नफ़रत थो कयां, तूं बि हिन खां नफ़रत कर। जिब्रील हुन सां बुग़्ज़ रखंदो आहे, फयुबग़िदहु जिब्रील, ऐं जिब्रील हुन खां नफ़रत कंदो आहे। सुम्मा युनादी फी अहलि समा इन्नल्लाह युबग़िदु फुलानन फअबग़िदूहु, अल्लाह ताला जिब्रील जे ज़रिए आसमाननि ते पढ़ो ॾियारींदो आहे, हे बेफ़रमान अथव, केरु बि हिन जे लाइ रहमत जी दुआ न घुरे, केरु बि हिन जे लाइ बरकत जी दुआ न घुरे। रमज़ान जो महीनो, राजनि जे लाइ रहमतूं नाज़िल थियनि,
जहान जड़ा अल्लाह मेहरबानी का दरवाजा पे खोले हे गुनाह में एड़ो मुब्तला है जो रब पाण रहमत का दरवाजा है बंद कराए ऐ नबी वाली साईं फरमायो उन का बाद में सुम्मतू दौलहुल बगदाउ फिल अर्द या नफरत या बुग़्ज़ मानू जे दिल में अल्लाह आसमान में नाज़िल कंदो जो गुनाह करण वाले का मानू भी बेजार थी वेंदा अल्लाह बेजार मलाइक बेजार मानू बेजार उनकी गुनाह करण असांजे दिल में अहिड़ी गुनाह लत वेही वई आहे जो गुनाह खां बेज़ारी थिए ई नथी गुनाह कंदे 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 वरी जिंदगी के वरी जो गुनाह करे हिकड़ो गुनाह करे वरी हिकड़े मचान छड़ा वरी के गुनाह में दाखो गुनाह इंसान जे वकार के खत्म करे छड़ींदा आहिनि गुनाह इंसान उन जे समाज में उन जे घराने में उन जे माहौल ऐं मुआशरे में उन जी इज्जत ऐं वकार के विञाए छड़ींदा आहिनि साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो जुइल ज़ुल्लु वस्सगारु अला मा खालफ अमरी मदीन वाले साईं जो फरमाए कि रब चयो उन माण्हू जे लाइ ज़िल्लत आहे उन शख़्स जे लाइ ख़्वारी आहे ऐं उन जे लाइ ज़िल्लत मुक़द्दर कई वई आहे जेको मूं अल्लाह जे हुक्मनि जी मुखालफ़त कंदो रहंदो मूं रब जी बेफ़रमानी थो करे मूं अल्लाह जे लाइ बदकिरदारी ऐं इन जे लाइ ज़िल्लत मुक़द्दर करे छॾी आहे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो शेर आहे फरमाए थो त रअयतु ज़ुनूब तुमीतुल क़ुलूब वक़द्र यूरिसु ज़ुल्लु इदमातुहा ॿुधो मूं ॾिठो आहे त गुनाह दिलनि खे मारे छॾीनि था गुनाह दिलनि खे तबाह करे छॾीनि था ऐं गुनाहनि जी आदत इंसान खे दुनिया में ज़िल्लत जो वारिस बणाए छॾींदी आहे को माल जो वारिस बणबो आहे को पैसे जो वारिस बणबो आहे को ॿिए जी मिल्कियत जो वारिस बणबो आहे गुनाह करण वारो वरी पंहिंजे तरफ़ां ज़िल्लत ऐं रुसवाई जो वारिस बणबो आहे मुंहिंजा दोस्तो गुनाहनि खां पाण खे बचायो ॿियो असर गुनाह जो इहो थींदो आहे जो इंसान जे अंदरि मां गैरत ऐं हमीयत खे गुनाह कढी छॾींदा आहिनि मुसलसल को माण्हू गुनाह करे त इंसान जे अंदरि गैरत अखलाकी हया शर्म अखलाकी गैरत उनखे गुनाह ख़त्म करे छॾींदा तव्हांजो इंसान में ऐं जानवर में हिकिड़ी सिफ़त बाक़ी आहे गैरत वारी जानवर हैवान आहिनि रस्ते ते लॻा पिया हूंदा आहिनि उन्हनि खे का परवाह कोन्हे का माण्हू में इंसान में फ़र्क़ु करण वारी शइ गैरत आहे हैवान में इंसान में फ़र्क़ु करण वारी शइ गैरत ऐं हया लज आहे सा गुनाह ख़त्म कराए छॾींदा आहिनि मदीने वाले साईं फरमायो इज़ा लम तस्तही फस्ना मा शित जॾहिं माण्हू मां हया निकिरी वञे गैरत निकिरी वञे पोइ त जीअं मर्ज़ी जीअं दिलि चवे उहो कंदो अचे उनजे करे नबी साईं जो बल्कि अल्लाह जो क़ुरान जो फरमाए उलाइका कल अनाम बल हुम अदल्लु हे जेके बेफ़रमानी जे रस्तनि में पिया आहिनि गुनाह जे वेड़े में पिया आहिनि इन्हनि में चौपाइनि जानवरनि में को फ़र्क़ु न आहे बल्कि हे उन्हनि खां बि वधीक बदकार गुमराह हे उन्हनि खां वधीक बदकारी में पियल आहिनि जेके अल्लाह जी बेफ़रमानी में जानवरनि खां बि अल्लाह जो क़ुरान जो फरमाए इहे वधीक बदकार आहिनि जेके गुनाह जी आदत अपनाइण वारा मुंहिंजा दोस्तो गुनाह इंसान जे लाइ मौत जे वक़्त में मुश्किल पैदा कंदा आहिनि गुनाह करण सां वॾे में वॾो नुक़सानु इहो थो थिए जो माण्हू जो ख़ात्मो ईमान ते न थींदो गुनाह जो असर अहिड़ो थींदो आहे अहिड़ो असर थींदो आहे जो हज़रत इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए कैफ़ युवफ़्फ़िक़ु बिल ख़ातिमतिल हसनति मन ख़ज़लहु अल्लाहु अबअदहु अन ताअतिही गुनाह खताऊं माण्हू जे हुस्न ख़ात्मा के ख़त्म करे छॾींदा आहिनि मौत जो वक़्तु हूंदो आहे ओॾी महिल शैतान अचे उनखे पुराणा गुनाह यादि ॾियारींदो आहे हज़रत बिलाल हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमायो त हिकिड़ो माण्हू हुजे जेको हुको पीअंदो हुको पीअंदो हुयो पोइ जेॾी महिल मरे पियो त माइटनि चए त वाह कलमो पढ़ चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह खे तलक़ीन कंदा आहिनि सकरात जे वक़्त में कलमो न पियो पढ़े चए पियो भूक हुको हाणे ॾियो हुको जी त कलमो छॾो त बणिजे कलमो कीअं पढ़ाए इहो जेको हुको आहे हिते ॻिचीअ में नलकियो पियो आहे हुको कंदे कंदे मरी वियो कलमो नसीब कोन थियो उहो जो बुरी आदत हुई न बुरी आदत जे करे उहो बेईमान थी मरी जेको माण्हू बुज़ुर्गनि फरमायो आहे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे ॾिठईं मस्जिदुल हराम में तवाफ़ पियो करे तवाफ़ कंदे कंदे
हिकिड़े माण्हू खे ॾिठईं जेको 3 ॾींहंनि ताईं गुज़री तवाफ़ पियो करे, उहो बि अॻियां हले पियो, इहो दुआ पियो घुरे, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब, मुंहिंजो ख़ात्मो ख़ैर वारो कजांइ, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो ख़ात्मो ईमान वारो कजांइ, बेईमानी वारे मौत खां बचाइजांइ। गुज़री छा कयो बाबा, ॿी का दुआ घुर, इहा दुआ तो घुरी, दुआउनि जे क़बूलियत जो दर आहे बेतुल्ला जे साम्हूं, छा दुआ घुर क़बूल आहे, रुॻी इहा हिकिड़ी दुआ तो घुरी। सबबु साईं हे आहे त असां 3 भाइर हुआसीं। मुंहिंजो हिकिड़ो भाउ क़ुरान जो कारी ऐं हाफ़िज़ हुयो, ॿियो मुंहिंजो भाउ दीन जो आलिम हुयो। माण्हुनि खे हदीस ॿुधाईंदो, हिकिड़े ॾियारे मुंहिंजे वॾो जेको भाउ हुयो आलिम हुयो, हुनजी मरण जो वक़्तु आयो त हुन मरण खां अॻु में ॻोठ वारनि खे, घर वारनि खे, बचनि ॿारनि खे जमा कयो त मूंसां गॾिजी वियो। सभई अचे वेठा, छा ॻाल्हि आहे? हुननि सम्झो शायदि त नसीहत कंदो, को क़ुरान जी आयत ॿुधाईंदो, मौत जो वक़्तु अथसि। ओॾी महिल सभिनी खे चई, अबा सभु गवाह रहिजो, जंहिं दीन जी तव्हांखे मां तबलीग कंदो हुयुसि, मां हुन दीन खां बेज़ार आहियां, दीन जो इनकार कंदे मरी वियो। वरी जे ॿियो मुंहिंजो भाउ हुयो जेको क़ुरान जो हाफ़िज़ हुयो, क़ुरान पढ़ंदो हुयो, क़ुरान जी तिलावत कंदो हुयो, मस्जिद में क़ुरान पढ़ाईंदो हुयो। जेॾी महिल उनजे मरण जो वक़्तु आयो त उन बि मिटनि माइटनि खे जमो कयो, बचा ॿार मिट माइट अज़ीज़ ॻोठ वारा सभु जमो थिया, सभिनी खे प्यारे माण्हुनि सम्झो शायदि नसीहत कंदो हुयो, पर हिन क़ुरान हथ में झले पियो, हे ॻोठ वारा ॿुधो मुंहिंजे हथ में छा आहे? जे तुंहिंजे हथ में क़ुरान आहे। जे ॿुधो अॼु खां पोइ मां हिन क़ुरान जो इनकार थो कयां, बेईमान थी मरी वियो। जे मूंखे ख़ौफ़ आहे त अलाए मुंहिंजे 2 भाइरनि जो छा हाल थियो, मुंहिंजो बि इहो हाल न थिए, हाणे बच्चा ॿार घर तड़ सभु छॾे अचे अलाह जे दर ते पियो आहियां त मुंहिंजो ख़ात्मो ख़ैर वारो। बुज़ुर्ग पुछा कई दफ़ा हुननि जा अमल कहिड़ा हुआ, कहिड़ो को गुनाह कयो हुनजो, उन्हनि जी इहो पछाड़ी कहिड़ी बुरे मौत वारी नसीब थी। जी ॿियो को अमल बुरो कोन हुयो, ॿी का बदकारी कनि, का बुछड़ो अमल कनि, ॿियो को अमल बुरो न हुयो। बसि हिकिड़ो अमल उन्हनि जे अंदरि बुरो इहो हुयो, जो शाम थींदी हुई पोइ रस्ते ते अचे ॻोठ जूं औरतूं पाणी भरण जे लाइ वेंदियूं हुयूं। ॻोठ जे मां मट दिला जी बराड़ी ते थींदो आहे, पाणी भरण वेंदो, हे 2 ॼणा रस्ते ते बि औरतुनि खे वेठा ॾिसंदा हुआ, उन्हनि सां फहश गुफ़्तगू कंदा हुआ, उन्हनि सां छेड़छाड़ कंदा हुआ। इहो बुरो अमल हुयो, जंहिंजे करे हाणे इहो हिकिड़ो बुरो अमल, आलिम बि हुया, इल्म वारा, क़ुरान पढ़ण वारा, पर हिकिड़े गुनाह उन्हनि जी सॼी ज़िंदगी जे अमलनि खे चट करे छॾियो। असां पंहिंजो पाण ख़्वाजा ख़िज़र था सम्झो त लहे उभरे असां ॾे थो, पर मिठा ईअं न आहे। गुनाह इंसान जे मथां अहिड़ो ग़लबो कंदा आहिनि जो गुनाह इंसान जी पछाड़ी बर्बाद करे छॾींदा आहिनि। अल्लामा हाफ़िज़ इब्न रजब हंबली रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त बदतर ख़ात्मो, बुरो मौत अक्सर उन्हनि खे नसीब थींदो आहे, उन्हनि जे मुक़द्दर में पवंदो आहे जेके लिकी लिकी गुनाह जो कमु कंदा आहिनि, पोशीदा गुनाह जो कमु कंदा आहिनि। अकेला आहिनि, वञी माण्हुनि जे साम्हूं भला थींदा, बहितरीन नज़र ईंदा, माण्हुनि जे साम्हूं नेक साले सरबा, अकेला आहिनि वरी गुनाह जा कमु कंदा, ऐं गुनाह न छॾींदा, उनखे न छॾींदा, तव्हांजो मरण जे वक़्त में उहो गुनाह उनजे साम्हूं ज़ाहिर थी पवंदो, उहो गुनाह कंदे कंदे मरी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं अलाह ताला शरपनाह में रखंदो अहिड़ी का गुनाहनि जी आदत आहे त इन गुनाहनि जी बीमारी जो इलाज आहे घणो अल्लाह जे ते रुजू करणु, फफिरू इलल्लाह, गुनाहनि जे मर्ज़ जो इलाज अल्लाह ॾे मोट करणु। क़ुरान में फरमाया, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां गाफ़िल करे छॾियो आहे? दुनिया दौलत तोखे अल्लाह खां गाफ़िल कयो आहे। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम, गुनहगारनि खे ख़ुशख़बरी ॾियो, मातरी जे गुनहगारनि खे ॿुधायो मां अल्लाह वॾो बख़्शणहार आहियां, मां अल्लाह वॾो महिरबान आहियां। गुनाह ॾिसो न, हिकिड़ो साईं मुंहिंजा पाणी मेरो भरियल हुजे, मेरे पाणी जो वटो ईअं भरियल हुजे, पोइ उन में जेकॾहिं हिकिड़ी लप विझंदो त उहा मेरी थी वेंदी, ॿियो गिलास विझंदो उहो मेरो थी वेंदो, पर उनखे टोंटी जे हेठां रखे छॾियो, मेरो पाणी आहे, टोंटी हलंदी पई उहो पाणी पलटजी वहंदो रहंदो, तव्हांजो मेरो पाणी निकिरी वेंदो, उहो वटो सॼो वरी साफ़ सुथरे पाणी सां भरिजंदो। ईअं थींदो आहे। गुनाह बि दिलि मेरी पिया
खताओं में दिल मेरी मेरी पे आती घरी पे आती गुनाह कंदा थी विया कूड़ गिलां गीबतूं हसद बुग़्ज़ इनाद कूड़ा कसम हुन जी दिल रंजाई जी अल्लाह जी बेफरमानी कई थी दिल गुनाहन जी बेकारी लगी पिया तवा इस्तिग़फ़ार जो नूर उन में दाखिल थे सुभान अल्लाह अल्लाह का बख्शिश जो नूर उन में दाखिल के माफी वठंदा रहो हर नमाज से अल्लाह का बख्शिश तलब कयो इफ्तार जे वक्त में सहर जे वक्त में रोजे जी हालत में तहज्जुद जे टाइम पे गुनाहन जी माफी वठो इंशाअल्लाह हे जेका कारी गुनाहन में मेरी दिल हे रमजान के 3 ॾींहनि में जेको इस्तिग़फ़ार कंदासीं अहिड़ो इन में अल्लाह जो नूर दाख़िल थींदो जो दिल असांजी रोशन ऐं मुनव्वर अल्लाह ताला शाह असांखे ताइब थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए गुनाहनि जी माफ़ी वठण जी असांखे तौफ़ीक़ ॾे अल्लाह ताला शाह असां सभिनी खे अमलन सालिह कराए अल्लाह आमीन Allah